मौक़ो न अशरफ जी बेहतरीन शॉट भावे वसीम चोई तो बॉलिंग हलाए भाव कल आ जो अस्पताल है तो कदम बॉलिंग हलाए भाऊ जावेद जी अज लगे तो जरूरत ना है बॉलर घणा ने ऐं भाऊ जावेद जी तबियत भी सही ना है हाँ भाऊ जावेद भाऊ नथो हलाए दा अनिल लालो सुनील लालो अनिल कैच थियण जो आहे खतरो ओ कैच ड्रॉप रन आउट जो चांस ऐं रन आउट कैच ड्रॉप पर उन सां गॾु मिस अंडरस्टैंडिंग बैट्समैननि जे विच में ऐं रन आउट थी वियो अशरफ नओं बैट्समैन आहे जावेद ग्राउंड शॉट आहे बहादुर जी बेहतरीन फील्डिंग ऐं 1 रन जो इज़ाफ़ो वॾो नुक़सान मोहम्मद अमीन के अशरफ जी सूरत में जेको बैड लक रन आउट थी पवेलियन ॾांहुं थियो वापसि भाऊ वसीम बुगियो मुझे ख्याल में कोने हिक रन सा आए ए भाऊ पुछे तो मोलाई फ्याज बुगियो जी भाऊ वसीम बुगियो फील्डिंग ते चेंज आ पैसो यो ऐं का बि रन सना वॾो शॉट आ फिल्टर जे लाइ को बि मौक़ो न 6 रन्स लाइ खेॾी छॾियो आहे इरफान हिन दफ़े जेसीं ताईं इरफान मौजूदु आहे त यकीनन स्कोर में इज़ाफ़ो थींदो ओवर कंप्लीट हाँ भाऊ असल में मां दोस्त के सुञाणे न सघियुमि इन करे थोरो कंफ्यूजन थी वई बाक़ी फील्डिंग ते दोस्त बीठो आहे काशिफ अली बियण वेलकम भाऊ नवी स्कोर 6 ओवर जो मुकम्मल थियण ते स्कोर आहे 93 सुठो बॉल बहादुर जो शॉट आए न दफ़े पर फील्डर आहे मौजूद 1 रन सां शायद स्कोर आहे 6 ओवरनि में 93
पर बैट्समैन जेके हुया उहे आउट थी विया आहिनि ऐं इरफान आहे क्रीज ते ऐं हुन सां गॾु आहे जावेद। बहितरीन फील्डिंग दोस्त जी, 1 रन सां। उस्ताद काथे आ बाबा, ये स्कोर थी वियो अथई घणो, 100 खन थी वियो आहे। ग्राउंड शॉट आहे, जावेद जी फील्डर आहे मौजूद आहे, सुठी फील्डिंग, 1 रन सां। बेहतरीन बॉलिंग ऐं बेहतरीन फील्डिंग कई आहे अॼु देशी बीअ जे फील्डरनि। तमामु घणियूं रन्सूं सेव कयूं आहिनि पंहिंजी टीम जे लाइ अॼु, सुठी फील्डिंग। शिराज जतियाल वेलकम अदा दोस्त। हवा में बाल आहे, ॾिसूं छा थो थिए। ओ मिस फील्डिंग।